तो दोस्तों अॼु असां हिकिड़ो डिफरेंस सिखंदासीं, डिफरेंस बिटवीन मच एंड मैनी। त मच ऐं मैनी में फ़र्क़ु कहिड़ो आहे? त मच ऐं मैनी में बिल्कुलु सिंपल डिफरेंस आहे। अचो तो असां मैनी हुते यूज़ कंदासीं जिन शयुनि खे असां काउंट करे सघूं। मिसाल तौरु मूं वटि हींअर ॾिसो मार्कर्स आहिनि, हिकिड़ी, ॿ, टे, चारि, पंज। त आई हैव 5 मार्कर्स, यानी मूं वटि 5 मार्कर्स आहिनि। त मूं तव्हांखे पहिरीं ॻाल्हि कई, जिन शयुनि खे असां काउंट करे सघूं, जिन शयुनि खे असां ॻणे सघूं, हुते असां यूज़ कंदासीं मैनी। मिसाल तौरु मैनी मार्कर्स, असां हिते चऊं देयर आर मैनी मार्कर्स ऑन द टेबल। हिते टेबल ते केतिरी मार्कर्स पियूं आहिनि। त जिन शयुनि खे असां काउंट करे सघूं हुते असां यूज़ कंदासीं मैनी। त दोस्तों हिते ॾिसो वाटर आहे, इहो छा आहे? वाटर। त पाणी खे असां काउंट करे नथा सघूं, त हुते असां यूज़ कंदासीं मच वाटर। आई हैव मच वाटर इन द गिलास, यानी गिलास में काफ़ी पाणी पियो आहे। त जिन शयुनि खे असां काउंट करे न सघूं हुते असां यूज़ कंदासीं मच। दोस्तों मच सां असां हिकिड़ो ॿियो बि एग्ज़ाम्पल वठंदासीं। हीउ ॾिसो हिन वटी में अटो पियो आहे, त अटे खे बि असां काउंट करे नथा सघूं। अटे खे इंग्लिश में चइबो आहे फ्लॉर, त असां चवंदासीं मच फ्लॉर। आई हैव मच फ्लॉर, मूं वटि काफ़ी अटो आहे। त अटे जे लाइ बि असां छा लॻाईंदासीं? मच। छाकाणि त असां अटे खे काउंट करे कोन था सघूं। अटे जो वज़न करे सघूं था, पर अटे खे काउंट करे नथा सघूं। ईअं कोन चवंदासीं 1 हिकु, या असां चवंदासीं 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी, 4 पाणी, ईअं कोन थींदो आहे। ठीकु आहे, इन्हनि जो माप थींदी आहे, इन्हनि जो वज़न यानी पैमानो हिकिड़ो को थींदो आहे, अधु गिलास, मुनो गिलास, पर इन्हनि खे असां काउंट करे कोन था सघूं। त ॻाल्हि वरी सिंपल आहे, त जिन शयुनि खे असां काउंट करे सघूं, जिन शयुनि खे असां काउंट कयूं, हुते असां यूज़ कंदासीं मैनी। जिन शयुनि खे असां काउंट करे न सघूं हुते असां यूज़ कंदासीं मच। मिसाल तौरु असां ॿियो बि हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं, मच लव यानी तमामु घणो प्यार। ऐं मैनी व्यूज़, यार मुंहिंजे वीडियो ते केतिरा ई व्यूज़ आया आहिनि। त ॾिसो व्यू असां इनखे काउंट करे सघूं था, त व्यू जे लाइ असां लॻाईंदासीं मैनी व्यूज़। त दोस्तों होपफुली तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं चए तव्हांजो मन त फॉलो चेतन। थैंक यू, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।